हर घर में पंहिंजी सहूलियत मूजिबि बिजलीअ ते हलंदड़ शयूं इस्तेमालु कयूं वेंदियूं आहिनि ऐं खोड़ घराणनि में अक्सर इहो ॾिठो वियो आहे त जॾहिं बिजलीअ जो बिल ईंदो आहे त उहो छिरकाए छॾींदो आहे। माण्हू हैरान थींदा आहिनि त हुननि एतिरी बिजली ख़र्च न आहे कई, पोइ बिल एतिरो घणो छो आयो आहे। इन ई हवाले सां ॼाणियूं था त कहिड़ी बिजलीअ ते हलंदड़ शइ केतिरे वक़्त में केतिरी बिजली इस्तेमालु करे थी। बिजली विर्छ कंदड़ इदारा वाहपेदारनि तरफ़ां ख़र्च थींदड़ बिजलीअ जो हिसाबु रखण लाइ घरनि ॿाहिरां मीटर लॻाईंदा आहिनि। इहे मीटर बि ॿिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि। हिकु डिस्क मीटर हूंदो आहे जेको 600 चकर पूरा करे त बिजलीअ जो 1 यूनिट इस्तेमालु थींदो आहे। ॿियो डिजिटल मीटर हूंदो आहे। इन ते ॻाढ़ी बत्ती चिमका ॾींदी आहे। इहे चिमका जेॾा तेज़ हूंदा आहिनि ओॾी बिजली इस्तेमालु थींदी आहे। इहे चिमका 3200 भेरा थियनि त 1 यूनिट इस्तेमालु थींदो आहे। 1 यूनिट 1 किलोवाट फी कलाक बराबरि हूंदो आहे। बिजली जे सामान जो इस्तेमालु केतिरो वक़्तु कयो वियो ऐं केतिरा वाट लॻा, इन सां ज़र्ब करे पतो लॻायो वेंदो आहे त बिजली जी शयुनि केतिरा यूनिट ख़र्च कया। इस्त्री 1000 वाट जी हूंदी आहे। हिकु ॾींहं में 1 कलाक हले त 1 यूनिट बिजली ख़र्च कंदी। रोज़ 1 कलाक हले त महीने में 300 यूनिट ख़र्च थींदा। आम तौर ते फ्रिज 250 किलोवाट पावर जी हूंदी आहे ऐं गर्मीअ में 16 कलाक हलंदी आहे। ॿिए वक़्त में इन जो कंप्रेसर बंदि रहंदो आहे। इन फार्मूले जे हिसाब सां फ्रिज हिकु ॾींहं में 4 यूनिट बिजली ख़र्च करे सघे थी ऐं महीने में इहे यूनिट 120 थी वेंदा आहिनि। गर्मी में पखा ॾींहुं राति हली सघनि था। इहे 2.8 बिजली छिकींदा आहिनि ऐं जेकॾहिं ॾींहं में 12 कलाक हलनि त इहे 2.44 यूनिट इस्तेमालु कंदा। महीने में इन्हनि जो हिसाबु 87 यूनिट थींदो। 1 टन वारी एसी 1200 खां 1600 वाट जी हूंदी आहे। 1.5 टन वारी एसी 1100 खां 2500 वाट ते हले थी। 1 टन वारी एसी कलाक में 2.5 यूनिट बिजली इस्तेमालु करे थी। जेतिरा कलाक एसी हलंदी ओतिरा यूनिट वधंदा वेंदा ऐं बिल बि वधंदो वेंदो। अहिड़ी रीति ट्यूबलाइट जो 1 यूनिट 28 कलाकनि में पूरो थींदो आहे। LED बल्ब 42 कलाकनि में 1 यूनिट इस्तेमालु करे थो। वॉशिंग मशीन 3 कलाकनि में 1 यूनिट इस्तेमालु करे थी। पाणी वारो मोटर 1.25 कलाक में ऐं LED टीवी 17 कलाक हलाइजे त 1 यूनिट इस्तेमालु करे थी। यूनिटनि जो हिसाबु करे अव्हां सम्झी वेंदा त कहिड़ी शइ केतिरी बिजली इस्तेमालु करे थी ऐं पोइ अव्हां खे बिल ते नज़र विझी पंहिंजा ख़र्चा ख़तमु करणा पवंदा। इन ज़रिए अव्हां इहो बि ॼाणे वेंदा त छा वाक़ई अव्हां खे वाधू बिल मोकिलियो वियो आहे या अव्हां एतिरी बिजली इस्तेमालु करे चुका आहियो।